कॉल कर यार। हेलो हेलो वसीम। हाँ फसिया। पेरी तुमके यो ॿुधा तुंहिंजो साह छो फूकियल आहे? न यार बस थोड़ो थकल आया। अच्छा ख़ैर, तोखे ख़बर है न छा थियो? हाँ चओ छा थियो? हाणे मुंहिंजे पापा सां ॻाल्हि थी हुई। उन्हनि मूंखे ॿुधायो त तोकीर मुंहिंजो रिश्तो वठण आयो हो। छा? हाँ। पोइ तो छा चयो? ज़ाहिर आहे यार, मूं मना करे छॾियो। हिक न हिक ॾींहुं इहो थियणो ई हो। मूं तोखे चयो बि हो तूं बाहि सां पई खेनी, तोकीर खां परे रह। हाणे ॾिस जाने जो नतीजो छा निकिरंदो। तोखे लॻे तो इन सब में मुंहिंजी ग़लती आहे, तुंहिंजो कुछ भी कसूर नाहे। अच्छा यो वक्त बहस जो ना है। हाणे मूंखे सोचण दे तोकीर के कीअं संभालणो आहे। वॾो जज़्बाती आहे, इनकार ॿुधी अलाए जे छा कंदो। तोखे कुछ भी चवण जी जरूरत ना है। बस तू मुझे ॻाल्हि ॿुध, तू पापा सां ॻाल्हा, उहो बि जल्दी। अच्छा ॿुध, तू त रिजाइन ॾियण वारो है न? अच्छा मां कुछ कयां थो? छा मतलब कुछ न कुछ? तू एॾो गैर जिम्मेदार कीअं तो थी सघीं? रुस्तम के शक थी वियो आहे। शक? छा जो शक? इहो ई त असां ॿिन्ही जे विच में कुछ आहे। हाँ तो उनके भले यकीन थी वने, इन से कहिड़ो फर्क थो पवे? फर्क पवे तो फसिया, पवे तो फर्क। मुझी मायरा सां शादी थियण वारी हुई ऐं जॾहिं दुनिया वारनि खे ख़बर पवंदी त मां मायरा सां न तोसां मोहब्बत कंदो आहियां त सभई इहो ई समझंदा त मूं मायरा खे मारण जी कोशिश कई हुई। ऐं रुस्तम त इहो ई साबित करण तो चाहे। तू छा पियो चवीं? मूंखे कुछ भी समझ में न पियो अचे। मां इहो पियो चवां त मां फिलहाल इहा नौकरी नथो छॾे सघां ऐं तुंहिंजे पापा सां असां पंहिंजे बारे में नथा ॻाल्हाए सघूं। असां हिकिड़े मुश्किल मोड़ ते बीठा आहियूं जंहिंजे ॿिन्ही तरफ़ खाई आहे। हिकिड़ो ग़लत कदम बि असांखे मुश्किल में विझी छॾींदो। वरी उहे ॻाल्हियूं, उहो ई डप। हालात के समझण जी कोशिश कर फसिया। हालात, मजबूरियूं, उहे सब पुराणियूं ॻाल्हियूं। मूंखे सिर्फ एतिरो ॿुधा, तू पापा सां ॻाल्हाए पियो या न? इहो एतिरो आसान ना आहे। जस्ट हाँ या न में जवाब ॾे। फसिया मुंहिंजी ॻाल्हि समझण जी कोशिश कर। फसिया ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।